पहल बसंत आगमन तिसका करो विचार, तिसका करो विचार। नानक सो सालाहिए जिस सबसे दे आधार। शब्द सदा बसंत है, शब्द सदा बसंत है। शब्द सदा बसंत है, शब्द सदा बसंत है। चित तन मन हरिया होए, चित तन मन हरिया होए। शब्द सदा बसंत है, शब्द सदा बसंत है। जित तन मन हरिया होए, चित तन मन हरिया। शब्द सदा बसंत नानक नाम ना विसरे, नानक नाम ना विसरे। जिन सिरिया सब कोए, जिन सिरिया सब कोए। जिन सिरिया सब कोए। शब्द सदा बसंत है, शब्द सदा बसंत है। चित तन मन हरिया होए, तन मन हरिया होए। शब्द सदा, शब्द सदा, शब्द सदा बसंत है। बोल शंकर भगवान की जय। प्यारी साथ संगत, ता सभिनी जो स्वागत आ। हिन बसंत ऋतुअ में भगवान जी कथा में श्री गंगा धाम उदासीन दरबार में, जिते असां हींअर राग बसंत में बसंत जी गुरबाणी गाईसीं। टी पातशाह गुरु अमरदास साहिब जन जी वाणी आ, शब्दे सदा बसंत है। गुरु अमरदास चवनि था शब्द में बसंत अथव, अखरनि में। शब्द जैसा गुरु ग्रंथ साहिब जी वाणी खे भी शब्द चवंदा आहियूं, शब्द तो वो शब्द जेको परमात्मा सां जोड़े, जेके अखर परमात्मा जे तरफ़ इशारो कनि,
उन्हनि जो संग करण बसंत। न त शब्द त फिल्मी गाननि में बि हूंदा आहिनि, पर उन्हनि में परमात्मा जो जिक्र न हुजे त उन्हनि में बसंत न आहे। त बसंत आहे कथा में, बसंत आहे रामायण जी चौपायुनि में, बसंत आहे चौपायुनि जे हिक हिक अखर में। कीअं उहे ठहियूं आहिनि जो हर अखर जो अर्थ निकिरी ईंदो आहे। मानस जी चौपायुनि जे हर अखर जो। त उन में प्रवेश कयूं पाण रामचरित मानस मां शिव चरित्र कढी करे पाण ॿुधूं पिया था। तव्हां सभिनीनि जो स्वागत आहे वरी खां। कल्ह असां ॿुधोसीं नारद हिमालय राज वटि आयो, पार्वतीअ जो हथ ॾिसी करे ऐं सुझाव ॾिनई कि शिव सां हिन जी शादी थिए, पर उन लाइ हिनखे तपस्या करणी पवंदी। पोइ नारद हली वियो, मैना खे सौंसो थियो। मैना खे लॻो ही ग़लति सलाह ॾेई वियो आहे, उलझाइण वारी। त घोट खे चए थी तव्हां हिनखे छॾियोसि, तव्हां सुठो कोई घर ॾिसो, न त माण्हू चवंदा आहिनि त आख़िर पहाड़ ई न, पत्थर ई जड़, बुद्धि अथनि कोन। तॾहिं हिमालय राज ॾाढो धैर्य सां उनखे सम्झाए थो, चएसि थो नारद जी ॻाल्हि ते थोरो ध्यानु ॾियणु खपे असांखे। नारद मिथ्या न ॻाल्हाईंदो आहे। हूअ चए थी कि पर शिव जे नाले जेको ॿुधाए वियो आहे, शिव में त अलाए घणा अवगुण ॿुधाए वियो आहे, पाण ई ॿुधाए वियो नारद। ॿुधाए उन जो ई थो कि हिते शादी कयो, वरी अवगुण बि पाण ई ॿुधाए वियो, जय ऐं वीरूअ वांगुरु मौसीअ खे। प्रिया सोच परिहरो, सब सुमरो श्री भगवान। पार्वती निर्महु जेहि, सोई करही कल्याण। जे पार्वतीअ जो निर्माण कयो आहे त टेंशन बि उन जो आहे। इहा सुठी शिक्षा आहे। कॾहिं तव्हांखे डाउट थिए, कोई आशंका थिए मन में कि हीअं न थी वञे, हूअं न थी वञे, त ओॾी महिल यादि रखिजो कि हींअर तक जेको थियो आहे उहो कंहिंजे करे थियो आहे। हींअर तक अगरि सुठो थियो आहे त जंहिं हींअर तक सुठो कयो आहे, भलो कयो आहे, अॻिते बि उनजी जिम्मेदारी आहे न। पार्वती निर्मऊ जेहि, जंहिं पार्वतीअ जो निर्माण कयो आहे विधाता, हेॾो सुंदर ठाहियो अथईंसि, सुलक्षण ठाही अथईंसि, त हुनजो घोट बि त सोचियो सुठो ई हूंदो न। हुन आशंका थींदी आहे, पाण मनुष्य आहियूं त स्त्री खे आशंका थींदी आहे मुंहिंजे घोट खे न कुझु थी वञे, घोट खे आशंका थींदी आहे धंधो घटि न थी वञे। त ओॾी महिल सोचणु खपे कि हींअर तक केरु पियो पाले बाक़ी, हींअर तक केरु पियो संभाले, अॻिते बि उहो ई वेठो आहे। त उहो चएसि थी पर मैना सभु दोष ॻणींदी पई वञे जेॾी महिल नारद ॿुधाए पियो, ऐं चएसि थी पूरा 11 अवगुण आहिनि उन में, 11 अगुण अमान, मात पित हीना, अमंगल वेश। वो तो पोइ अगुण अमान, मां उदासीन सब संशय छीना। पोइ जोगी जटिल अकाम मन, नगन अमंगल वेश। तॾहिं इहा ई ॻाल्हि नारद बि चई हुई, पर ओॾी महिल मैना ॿुधी कोन हुई कि का अपवित्र शइ
अपवित्र आचरण अगर सुठे जो आश्रय वठे त पोइ उहो अपवित्र भी पवित्र थी वेंदो आहे। जीअं भगवान कृष्ण छा जेको जेको कयो अपवित्र ई मञियो वेंदो। चोरी, वरी सीना जोरी, वरी कूड़, मैं नहीं माखन खायो, रण छोर, रणभूमिअ मां वठी भगो, रास, हेॾियूं शादियूं, ऐं महाभारत जे युद्ध में किथे किथे छल कपट करे भी प्रतिज्ञा भी तोड़े करे पांडवनि खे जीतायई। त सभु ॻाल्हियूं अपवित्र ई लिस्ट में ईंदियूं आहिनि, पर इन्हनि अपवित्रनि ॻाल्हियुनि शरण कंहिंजी वरिती? कृष्ण जी। इन करे इहे सभु ॻाल्हियूं सुठियूं थी वयूं। त मायने रखंदो अथव आश्रय, जे हेॾियूं पाण कल्ह ॿिनि टिनि सत्संगनि में ॿुधूं पिया था। भारद्वाज ऋषि या कुंभज ऋषि, इन्हनि जो जन्म कीअं थियो? कंहिं ऋषि कंहिं संत कंहिं ते आसक्त थी वियो, मोहित थी वियो, उन मां इन्हनि ऋषियुनि जो जन्म थी वियो। वेद व्यास जो कीअं जन्म थियो? पाराशर ऋषि चङो भलो नदी पार वञणो हुअसि, ॿेड़ीअ में वेठो त उहा ॿेड़ीअ हलाइण वारी वणी वियसि, सत्यवती, मत्स्यगंधा। उनमें न को उन मां बल्कि मच्छीअ जी स्मेल ईंदी हुई, मत्स्यगंधा उन जो नालो हो, पर उहा उन ते आसक्त थी वियो त उहे अवगुण न मञा विया। छो त परम सत्ता भी कॾहिं कॾहिं प्रेरित कंदी आहे, पोइ उहे अवगुण न मञा वेंदा आहिनि। कुंभज ऋषिअ जो भी आहे मित्र ऐं वरुण, इहे ॿई उर्वशीअ ते हू थी विया मोहित, पोइ उन मां ही कुंभज ऋषि पैदा थियो, ॿिनि ॼणनि जे हुन सां। पर कुंभज ऋषि, अगस्त ऋषि, जंहिं वटि शिव भी कथा ॿुधण वेंदो हो। त अवगुण किथे अवगुण आहे ऐं किथे गुण वरी अवगुण तो ठही वञे, इन जो विचार विवेक हुजणु खपे। केवल देखा देखी गुण खे गुण न समझजो, अवगुण खे अवगुण भी न समझजो। कंहिंजो आश्रय वरतो आहे उन, हा गुण भी हुजे ऐं आश्रय भी सुठो हुजे त सुठो, पर अवगुण आहे, पर आश्रय उन सुठे जो वरतो आहे। शिव में अवगुण भी आहिनि त उहे सुठा थी विया आहिनि। इहो सॼो हिनखे सम्झाएसि थो। त हिन करे चएसि थो तूं वञ पार्वतीअ खे सम्झाए। हिमालय तो चए मैना खे। इहा रीत आहे कि पुट खे पीउ सम्झाईंदो आहे, मार्गदर्शन शिक्षा ॾींदो आहे, ऐं धीउ खे करीब करीब माउ ई शिक्षा ॾींदी आहे। त इन करे हिमालय पंहिंजी ज़ाल खे चएसि थो वञ तूं सम्झाईसि। हिननि खे पियो लॻे हूअ न नखरा करे कि मां छो तपस्या कयां, त तूं सम्झाईसि, प्रेरित करीसि, इन में कल्याण आहे। हो जो तुम्हें सुता पर नेहू तो अस जाए सिखावन देहू। सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम। करे सो तप जही मिलहि महेसु, आन उपावन मिटहि कलेशु। राम सिया राम जय जय राम, राम सिया
हिमालय तो चए करे सो तप जेहे मिलहे महेशु। पार्वती खे सम्झाइस कि तप करे, तपस्या करे, ताकि उनखे शिव पति रूप में मिले। आन उपाय न मिटहे कलेशु। सॼे रामचरितमानस जी ता रुगो कविता शैली बि अगरि खणो तब हैरानी थींदव। ॾिसण जहिड़ियूं शयूं त इहे आहिनि। हर चौपाईअ में, हर दोहे में हू कीअं थो मिली अचे। नेहू देहू, महेशु कलेशु। हिकु त इहो आश्चर्य ई आहे, पर वॾो आश्चर्य आहे कि जबरदस्ती अखर ठूसिया बि कोन विया आहिनि। हर अखर जो अर्थ पियो थो निकिरे। महेशु माना महेश ऐं कलेशु माना किलेश। महेश जे कृपा सां किलेश नाश थींदो। शिव जे कृपा सां, शिव अगरि कृपा करे, शिव जो आशीर्वाद मिले या शिव जी कृपा दृष्टि मिले त छा नाश थींदो? किलेश। ऐं किलेश कंहिंखे चइबो आहे? सिंधियाणियूं त कंहिंखे बि किलेश चई ॾींदियूं आहिनि। उहो किलेश कान्हे, उहो किलेश जो परिणाम आहे। जो चवंदियूं आहिनि घर में किलेश आहे ॾाढो। पुटु कमाए नथो, उल्टो हुकूमत हलाए, पोइ मुंहिंजी नुंहुं नाराज थिएसि, पोइ ॿ अखर उहा चई ॾेसि त किलेश थो थिए घर में। अरे किलेश त छॾियो, असली जड़ जेका आहे न, 5 प्रकारनि जो किलेश थींदो आहे। इहो असां ॿुधी चुका आहियूं। कहिड़ा कहिड़ा आहिनि उहे? पतंजलीअ जेके ॿुधाया आहिनि, किलेश जा कारण ई उन ॿुधाए छॾिया। उहे दूर कयो त किलेश नास। अस्मिता, ॿियो राग, द्वेष, अभिनिवेश ऐं पहिरें ॿुधंदा हलो। अस्मिता माना एटीट्यूड, मां ऐं मुंहिंजो। बुद्धीअ सां ई सोचणु ऐं बुद्धीअ खे ई पंहिंजो स्वरूप सम्झणु, बुद्धीअ खे आत्मा सां मिलाए छॾणु। ज्ञान हुजेसि पर उन में बुद्धीअ खे बचाए रखे, पंहिंजे दिमाग़ खे जेको संभाले रखे ऐं आत्मा खे जोड़े छॾे पंहिंजे दिमाग़ सां, पोइ आत्मा खे संचालित करे बुद्धि, हिनखे चइबो आहे अस्मिता। सरल भाषा में एटीट्यूड। अविद्या, ॿियो अज्ञान, मां ऐं मुंहिंजो। अविद्या माना जेका शइ असत्य आहे उनखे सत्य सम्झणु, जेका नाशवंत आहे उनखे सदाई रहण वारी सम्झणु। इहे 5 ई जेके आहिनि, मां इन करे ॿुधाइण वेही रहियमि, इहे 5 ई हिते नज़र पिया था अचनि मैना जे घर में। तॾहिं हिमालय राज चए थो कि क्लेश मिटणु खपे। ये क्लेश मिटंदो जॾहिं महेश ईंदो, महेश जो सिमरण थींदो त क्लेश मिटंदो। हाणे अविद्या कीअं आहे? मैना जेको चए थी न कि असां हीअं, असां हूअं, असांजो घर सुठो, पार्वती सुठी, शिव लाइ कहिड़ो आहे, या अविद्या। सत्य खे असत्य सम्झणु, असत्य खे सत्य सम्झणु, सुठे खे ख़राब सम्झणु, ख़राब खे सुठो सम्झणु। त इहो अविद्या मैना में आहे। अस्मिता बि आहे, असां हीअं, असां हूअं। ऐं राग, पार्वतीअ में उनजो राग आहे, अटैचमेंट आहे। द्वेष वरी कंहिंसां? नारद सां। द्वेष बि आहे त नारद सां, कि उलझाए वियो असांखे। ऐं बाक़ी बचो अभिनिवेश, पाण खे देह सम्झणु, शरीर सम्झणु पाण खे। इहे 5 ई हिते आहिनि मैना वटि।
हिमालय चएस तो यो क्लेश दूर तॾहिं थींदो जॾहिं महेश कृपा कंदो। असांजे जीवन में भी जॾहिं शिव जो सिमरण थींदो, चाहे कथा जे रूप में, तव्हां कथा ई ॿुधण अचो शिव जी, त बि शिव जो सिमरण ई आहे, या हुनजो नाम जपियो, धुनी लॻायो, ओम नमः शिवाय। उन सां छा थींदो? क्लेश नाश थींदो। क्लेश हू वारो न, मायुनि वारो न, क्लेश जी जड़ ई ख़तम थी वेंदी, जंहिंसां क्लेश पैदा थिए थो। त अचो क्लेश असांजो भी नाश थिए, भगवान शिव कृपा करे। माणी दो सोई मजा जंहिंजो शंकर में विश्वास आ, पल पल में थो पूरी करे, जेका अंदर में आशा। माणी दो सोई मजा जंहिंजो शंकर में विश्वास आ, पल पल में थो पूरी करे। दर्शन सां दुख दूर थियनि था, लहर अचे नालो ॾो। दर्शन सां दुख दूर थियनि था, लहर अचे नालो ॾो। दास रतन चवे दुश्मन भी छा, अची न सघंदो ओॾो, जंहिं शेवा कई आ भोलेनाथ जी, तिन जा कुलई कारज रासिया। पल पल में थो पूरी करे, जेका अंदर में आस आ। माणी दो सोई मजा जंहिंजो शंकर में विश्वास आ, पल पल में थो पूरी करे, जेका अंदर में आस आ। जग तारण लाए माता गंगा खे आंदो जंहिं संसार में। जग तारण लाए माता गंगा खे आंदो जंहिं
वठी भंग जी खुमारी खावंद रहे थो खुमार में आहे गणपत जंहिंजी गोद में ऐं कदमन में कैलाशिया पल पल में थो पूरी करे जेका अंदर में आसया वाणी दो सोई मजा जंहिंजो शंकर में विश्वासया तव्हां बि थी सघो था। इहा ई अथव जीवन जी सार्थकता कि असां में असांजी का प्रतिभा भगवान भोलेनाथ खे जे चरणनि में कमु अचे। उहो बि ख़ुशि थींदो हूंदो ॿुधंदो हूंदो त कि हिते उहा कथा पिया था ॿुधाइनि जेका मुंहिंजे स्वामी राम जी आहे। उन राम मां ई मुंहिंजो चरित्र पिया था ॿुधाइनि त इहा हाज़िरी सभिनी जी लॻी रही आहे। तव्हांजी बि तव्हां ॿुधी रहिया आहियो। इहो ई तव्हांजो सुठो कर्म आहे। त माणींदो सोई मज़ा माना आनंद उनखे मिलंदो जंहिंजो शंकर में विश्वास आहे। उन जा क्लेश नाश थींदा छो त हू महेश आहे। जिते महेश आहे उते क्लेश न आहे। त करे सो तप जंहिं मिलही महेशु आन उपाय न मिटाए कलेशु। क्लेश कोन मिटंदो शिव जे बिना। त इन करे अस विचार तुम तजो असंका सबै भांति शंकर अकलंका। हे मैना तो अशंका आशंका छॾे ॾे। कुछ भी डाउट डप अनजानो भय इहो न कर। शिव में कोई भी दोष ना है। अकलंका सभई भांति शंकर अकलंका। हुन में कोई कलंक कान्हे। तॾहिं इहो सम्झ में आयो मैना खे ऐं आई पार्वतीअ ॾे। सुनपति बचन हर्ष मन माई गई तुरंत उठ गिरजा पाई। आई पार्वतीअ खे गले लॻाईसि। गले लॻाए वरी रुअण लॻी। उमहि बिलोक नैन भरे बारी सहित सने गोद बैठारी। 12 बार लेत और लाई गद गद कंठ न कछु कहे जाई। गद गद कंठ कछु कहे न जाई। जॾहिं माण्हू दुखी हूंदो आहे कंठ भरजी ईंदो आहे। चवंदा आहिनि गलो भरजी अचे त उहो ॻाल्हाए न सघंदो आहे। हिते मैना जेका आई आहे इहो चवण आई आहे पार्वतीअ खे मुस्कुराए करे चवण आई आहे कि तूं तपस्या कर शिव खे पाइण जे लाइ। पर मन में खुद खे ई इच्छा कान्हे। सोचण लॻी कि कठिन तपस्या कंदी घर बार छॾे करे त मां कीअं वञण ॾियां मुंहिंजी पार्वतीअ खे। मन में इहो भाव आहे त मन भरियल आहे। पर ॿाहिरां चवण आई आहे पार्वती। एतिरो ई रुगो चई पार्वती त हुन चईंसि जी अम्मा जल्दी चओ। त हिन जो गलो ई उते ई अटकी पियो। गद गद कंठ न कछु कहे जाई। हाणे घणेई माण्हू मां ॾिठा आहिनि कि रुअंदा बि आहिनि ॻाल्हाईंदा बि आहिनि। मतिलबु ॻोढ़ा बि वहंदा आहिनि
घोड़ा वहंदे वहंदे पंहिंजी ॻाल्हि ॿुधाईंदा आहिनि, जबकि असां ॿुधो आहे कि अगरि मन भरिजी अचे ऐं घोड़ा वहनि त आवाज़ कोन निकिरंदो आहे। हिननि जो अलाए कीअं आवाज़ निकिरी ईंदो आहे, सोच जो हिन ते इहो चक्कर छा आहे। ज़ालुनि में ॿालुनि में वेंदियूं आहिनि न मायूं, रुअंदियूं आहिनि, त ॿई कम थी कीअं वेंदा आहिनि, ॻाल्हाईंदियूं बि आहिनि, रुअंदियूं बि आहिनि। हू चवंदियूं आहिनि हलियो वियो, भली 85 साल जी उमिरि में कोई वियो हुजे त बि रोई करे हलियो वियो। हाणे केरु असांजो ध्यानु रखंदो? अरे 85 साल जो तुंहिंजो पियो ध्यानु रखइए, पाण तव्हां पिया हुनजो ध्यानु रखोसि। पोइ चवंदी अरे ईअं चइबो आहे। पोइ वरी उहे उतां ज़ालुनि मां थी करे खिलंदियूं खिलंदियूं ॻाल्हाईंदियूं वेंदियूं आहिनि। हली मां इहो थो चवणु चाहियां, कोई अगरि रोई करे तव्हांखे नथो ॾेखारे त ईअं न सम्झिजो कि हिनखे कोई दुख कान्हे, शोक कान्हे, अफ़सोस कान्हे। ऐं जेको रोई ॻोढ़ा ॻारे तव्हांखे ॾेखारे त उन लाइ ईअं बि न सम्झिजो कि हिनखे ॾाढो दुख आहे, अफ़सोस आहे। ॻोढ़ा 7 प्रकारनि जा थींदा आहिनि। सॼो अलॻि अलॻि प्रकारनि जा थींदा आहिनि। भई कपट जा ॻोढ़ा, प्रेम जा ॻोढ़ा, दुख जा ॻोढ़ा, शोक जा ॻोढ़ा, आनंद जा ॻोढ़ा, ख़ुशीअ जा ॻोढ़ा, ये अलॻि अलॻि सभिनि खे हिकु ई न सम्झिजो, हिकु जहिड़ा ई ॻोढ़ा न सम्झिजो। ये टाइप थींदा आहिनि। ॿियनि खे छॾियो, पंहिंजा ई चेक कजो बसि कि तव्हांजा ॻोढ़ा अधिकतर कहिड़ा वहंदा आहिनि। ऐं हिकु दफ़ो कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे, का माई चवंदी आहे कि कुझु कमु कोन हो न त मां इन करे रुअण ई शुरू कयो। छा कयां भला? ईअं बि थींदो आहे, सोचो रोई वठां थोरो, वांदी वेठी बसि। मैना चुप थी वई, हू नथी ॻाल्हाए सघे। पर पार्वती केरु आहे? पार्वती सर्वज्ञ आहे। उहा सम्झी वई छा चवण आई आहे। जगत मात सर्वज्ञ भवानी, मात सुखद बोली मृदुबानी। चवण आई हुई मैना, पर चए पार्वती थी। जेको मैना चवण आई हुई तपस्या जे बारे में या शिव जे बारे में, वो पार्वती थी चए। छा थी चएसि? सुनो मात में दीख अस, सपन सुनावूं तो है। सुंदर गौर सुबे प्रबल, अस उपदेश मोहे। अस उपदेश मोहे। ये दोहो आहे। दोहे जी भी कविता ॾिसो, तुकबंदी। तोहे मोहे आख़िरीअ में, तोहे हुन जे लाइ आहे, मैना जे लाइ, ऐं मोहे पार्वतीअ जे लाइ आहे। छो त पार्वती थी ॻाल्हाए। चएसि थी ॿुध अमड़, मां कल्ह राति हिकु सपनो ॾिठो आहे। अॻे सपननि जी बि वैल्यू हूंदी हुई। कंहिं युग में, त्रेता में, द्वापुर में, सतयुग में सपना भी कुछ मायने रखंदा हुआ। त ॿुधाइण वारो त ॿुधाईंदो हो, ॿुधण वारो भी उनखे सची समझी करे ॿुधंदो हो। पार्वती चएसि थी, सुनो मात में दीख अस सपना, सुनावहूं तोही। तोखे मां ॿुधाइण थी चाहियां। ॾिसो, पार्वती इहो नथी डायरेक्ट चए कि मां ॿुधो आहे सभु, नारद छा चयो आहे ऐं मां खुदि वञा थी तपस्या करण। इहो नथी चए। हू पंहिंजे मर्यादा में, शील में रही करे ई पंहिंजो प्रयास करे रही आहे। सपनो अची वियो सच में पार्वतीअ खे, हाणे उहो ॿुधाएसि थी, ऐं हितां खां उनजी यात्रा निर्मित थींदी। चएसि थी, मां सपनो ॾिठो इहो कि हिकु सुंदर सुहिणो गौर वर्ण जो हिकु विप्र। विप्र जो अर्थ सामान्य रूप में मञियो वेंदो आहे ब्राह्मण।
पर विप्र जो अर्थ मूंखे हिकु ॿियो मिलियो आहे। ॿ टे त आहिनि। मोरारी बापू चवंदो आहे जंहिंखे जेको जंहिंजे जीवन में विवेक प्रधान हुजे उहो विप्र। जेको विवेक सां जिए सो विप्र, विवेक प्रधान विप्र। पर हिकु सलोक मूंखे सुठो मिली वियो आहे, पंहिंजे कम जो आहे। विप्र जी परिभाषा छा आहे? विशेषेण श्रोतारम आत्मानम वा भक्तया प्रतिपूर्यति विप्र। जेको माण्हू श्रोताउनि खे भक्ति ऐं आनंद सां भरे छॾे ऐं पाण बि आनंद सां ऐं भक्तिअ सां भरिजी वञे सो विप्र। इहो मां कोन ठाही आहे परिभाषा, इहो सलोक ई ॿुधायोमांव न। विशेषेण श्रोताम आत्मानम वा भक्तया प्रातिपूर्यति विप्र। उहो विप्र आहे जेको श्रोताउनि खे, विशेषेण श्रोतारम ॿुधण वारनि खे भक्ति ऐं आनंद सां भरे छॾे, पाण बि खुद बि भरिजे विप्र। त उहो त शिव आहे। पार्वती जेको ॿुधाए थी उनमें उनखे कंहिं सुंदर गौर वरण जे विप्र ऐं सुविप्र दर्शन ॾिनो। ऐं वरी सुविप्र वर, तुलसीदास वर अखर लॻाए थो त अञा पको थी वियो कि उहो शिव ई हो। त पार्वती चए थी सुंदर गौर सुविप्रवर अस उपदेसे मोहे। सपने में मुंहिंजे हिकु ब्राह्मण आयो, गौर सुंदर सुहिणो हो, उन मूंखे उपदेश ॾिनो आहे। चई त मां तोखे ॿुधाए, आज्ञा थी वठे, सुनावऊं तोहे। चएसि थी ॿुधाए, त चएसि थी उन मूंखे आज्ञा कई आहे कि करहे जाए तप शैल कुमारी, नारद कहा सो सत्य विचारी। उन विप्र मूंखे इहो चयईं कि पार्वती तूं तपस्या करण वञ। नारद जेका ॻाल्हि चई अथई उहा सही चई अथई। मात पिता पुन यह मत भावा, तप सुख प्रद सुख दोष नसावा। तुंहिंजे माता पिता खे बि हाणे कोई ऑब्जेक्शन न रहंदो। तपस्या जे बिना शिव न मिलंदई। तप सुख प्रद दुख दोष नसावा। तपस्या सम्झंदा आहियो न? तव्हां जेको घर खे एॾो मेहनत करे सिंगारींदा आहियो, साफ़ सफ़ाई करे, इहा तपस्या आहे। कष्ट ॾिसण, धर्म स्वधर्म जे लाइ थोरो कष्ट सहन करण ऐं मेहनत करण, इन जो फल छा आहे? इन जा 3 फल तो ॿुधाए रामचरितमानस, ऐं उहो सुविप्र ॿुधाए थो। तप हिकु त सुख ॾींदो आहे, ॿियो दुख दूर कंदो आहे। ॿिन्हिनि में फ़र्क़ु अथव। सुख अचण ऐं दुख वञण ॿई अलॻि अलॻि ॻाल्हियूं आहिनि। तव्हां चवंदा कि सुख ईंदो त दुख हली वेंदो न। टीवी ईंदी त छा दुख हली वियो छा? फ्रिज आई, इहो सुख आयो त दुख हली वियो छा? ऐं दुख हली वियो ईअं बि थींदो आहे, दुख त वियो बिना कुझु घटना जे, कुझु आयो बि कोन, न का शइ आई, को सुख बुख कोन आयो आहे, पर दुख हलियो वियो इहो महसूस थियो। त इन जो मतिलबु इहे 2 अलॻि अलॻि शयूं आहिनि। दुख जो अचणु या सुख जो अचणु, या दुख जो वञणु ऐं सुख जो अचणु, इहे 2 अलॻि अलॻि ॻाल्हियूं आहिनि। तप छा कंदो आहे? सेवा बि त हिकु तपस्या आहे। सेवा करणु कंहिंजी, सेवा तप आहे। सुखप्रद दुख दोष नसावा। दुख दूर कंदी आहे तपस्या, ऐं दोष बि नाश कंदी आहे। तव्हां पंहिंजे घर खे एॾो महिनत करे सेट कंदा आहियो, छाजे करे कंदा आहियो?
सुबुह जो पाणी बि भरणो आहे, साफ़ सफ़ाई करणी आहे, रोटी ठाहिणी आहे टाइम ते सभु। इन जो फल तव्हां छा चाहींदा आहियो? कॾहिं सोचियो अथव कि तव्हां पंहिंजो कर्तव्य समझी करे त कंदा आहियो, पर हिकु अपेक्षा हूंदी आहे स्त्रीअ खे कि मूंखे घटि में घटि तारीफ़ त मिले, गुणगान त थोरो थिए मुंहिंजो कि मां घर खे सुठो सेट कयो आहे, सुठो हू कयो आहे। सारा ई कान्हे, हू ई कान्हे, कदुर ई कान्हे। है न, सही तो चवां न? कदुर न थियण, तारीफ़ न करे घर वारो, तारीफ़ ई न करे, कदुर न करे, हेॾो कुझु करण खां पोइ बि त इहो यादि कजो ओॾी महिल कि तप 3 कम कंदो आहे। दोष नाश कंदो आहे, दुख दूर कंदो आहे ऐं सुख ॾींदो आहे। छा तव्हांखे सुख न महसूस थींदो आहे छा शाम जो इहो सॼो करे? मज़ूर सॼो ॾींहुं महिनत कंदो आहे, पोइ जेॾी महिल घर वेंदो आहे त हुनखे सुख महसूस थींदो आहे। पर अगरि ईअं थिए, मान लो कि तव्हां कष्ट बि पिया था ॾिसो ऐं सुख बि कोन पियो थो अचे, ईअं मान लो थिए कि तव्हां सॼो ॾींहुं कमु महिनत कयव ऐं उल्टो वरी दुख ई कुझु परेशानी आहे, त समझिजो हींअर तव्हांजी तपस्या ॿियो कमु पई थी करे। उहो कहिड़ो कमु थी करे? दोष दूर पई थी करे। ऐं दोष केवल हिकु जन्म जो कान्हे, असांजा पिछलनि जन्मनि जा बि दोष पाप आहिनि जमा थियल। तपस्या सां, कष्ट झेलण सां, धर्म पूर्वक कष्ट झेलण सां असांजा पहिरीं दोष नाश थींदा आहिनि। जॾहिं दोष पूरी तरह समाप्त थी वेंदा, पोइ दुख जो नंबर ईंदो, पोइ दुख दूर थींदा। पोइ जॾहिं दुख बि आख़िर हिकु हद थींदी आहे, पोइ सुख शुरू थींदा। पार्वतीअ जा पिछले जन्म जा दोष जेके सती रूप में उन कया ऐं दुख बि ॾिठई, उहे सभु दूर थींदा तपस्या सां। इहा हिनखे शिक्षा ॾेई वियो सपने में कोई विप्र। ये 3 शयूं दूर थींदियूं आहिनि तपस्या करण सां। इन करे तपस्या जीवन में हुजे। ही सत्संग में वेहण भी तपस्या है। मन न लगे पर कर्तव्य समझी करे कोई कम करण। मेहमान अचानक कोई फोन करे बे शहर में कि मां अचांव तो तव्हांजे घर, ओनी महिल असां तैयार थी वञूं हुन जे स्वागत जे लाइ, हुन आतिथ्य जे लाइ। इहो तप आहे या तपस्या आहे अॼु जे समय में। छो त असां हिकु हुन सां पिया था हलूं, असां माना तव्हां गृहस्थी, असां बाबा त उअं ई फ्री वेठा आहियूं। तव्हां केॾो हुन सां हलंदा आहियो, सिस्टम सां, टाइम टेबल सां, ऐं वरी फोन थो अचे कि अचानक मां अचांव थो, त अचांव थो त हाणे असांखे कम हू करणा पवंदा सेट। ओॾी महिल प्रसन्नता पूर्वक इन चैलेंज खे, इन टास्क खे एक्सेप्ट करण ऐं उन जी खे वठण वञण, घर वठी अचण, जेको बि कराए परमात्मा, इहो तपस्या आहे। इनखे तव्हां व्यर्थ न समझिजो। इन जो फल अथव सुख, इन जो फल अथव दुख नाश ऐं दोष नाश। त जीवन में इहो हुजे। कष्ट जंहिं न ॾिठो उहो कहिड़ो माण्हू, जेको माण्हू कष्ट न ॾिसे त धर्म जे लाइ, धर्म पालना में, पंहिंजो कर्तव्य पालन में कष्ट न सहन करे त उहो माण्हू कहिड़ो। मिली कंहिंसां न झूमनि था, छिनी कंहिंसां न तड़फनि था, मुंहनि वांगे जीअनि जेके, उन्हनि माण्हुनि खे छा चइजे। सेवा संसार जी पर दिल में हुजे परमात्मा, दिल दातार सां, सेवा संसार जी।
ॾिस दिल बर जो ध्यान लगाए, प्यारा ॾिस दिल बर जो ध्यान लगाए, ॾिस दिल बर जो ध्यान लगाए, प्यारा ॾिस दिल बर जो ध्यान लगाए। कुछ अगलाए समर बढ़ाए, ॾिस दिल पर जो ध्यान लगाए, तो प्यारा ॾिस दिल पर जो कुछ अगलाए समर बढ़ाए, कुछ अगलाए समर बढ़ाए, कुछ दिल पर जो ध्यान लगाए, तो प्यारा ॾिस दिल पर जो तुंहिंजे पूरब जन्म जो खुलियो अथई करम, मिलियो भागन सां मिठड़ो अथई मानुष जनम, जे चाही वञे कटजी मुंहिंजो करम, बणी बंदो सचो तू कर को करम, कर को करम, पंहिंजे हृदय खे शीतल बणाए, ओ प्यारा पंहिंजे हृदय खे शीतल बणाए, ॾिस दिल भर जो ध्यान लगाए, तू प्यारा ॾिस दिल भर जो ध्यान लगाए, कुछ अगलाए समर बढ़ाए, कुछ अगलाए समर बढ़ाए, इस दिल पर जो ध्यान लगाए, तो प्यारा इस दिल पर जो ध्यान लगाए। तप जेको आहे सुख प्रदा, तप बल रचे प्रपंच विधाता, तपस्या जे ई शक्तिअ सां ब्रह्मा इन सॼे संसार जी रचना थो करे। जेको ब्रह्मा आहे, ब्रह्मांड जो स्वामी, उहो हिन संसार जी रचना कंदो आहे त कीअं कंदो आहे? तप बल रचई प्रपंच विधाता, तप बल विष्णु सकल जग त्राता, तप बल शंभु करे संहारा, तप बल शेष धरे महिबारा, तप आधार सब सृष्टि भवानी, करे जाए तप अस जिए जानी। ब्रह्मा तपस्या कई पेरी, तॾहिं उनखे शक्ति मिली जो हिन धरतीअ जी सृष्टि जी हुन रचना कई। विष्णु भगवान तपस्या कई त उनखे पालन करण जी शक्ति मिली। भगवान शिव भी तपस्या कई, तॾहिं उनखे संहार करण जी शक्ति मिली। शेषनाग हिन धरतीअ खे धारण करे वेठो आहे, तब उन तपस्या जे बल सां। ऐं ॿियो त छॾियो, सॼो संसार जेको सिस्टमेटिक तरीक़े सां हले पियो थो न, त उनजे पुठियां बि हर कंहिंजी थोड़ी न थोड़ी तपस्या ई आहे, कष्ट। तपस्या जो अर्थ आहे कि मन नथो करे पर करण ज़रूरी आहे, उहो आहे तप। तंहिं करे उहो विप्र चएसि तो पार्वतीअ खे सपने में कि तपस्या कर। शिव जहिड़ो लक्ष्य रखियो अथई त ईअं थोड़ी मिलंदो, जेतिरो ऊंचो लक्ष्य ओतिरो ई वधीक मेहनत, ओतिरो ई वधीक कष्ट। इहो ॿुधी करे मैना वाइड़ी थी वई। सुनत बचन बिस्मत महतारी, सपन सुनायो गिरी हंकारी। हिकदम घोट खे सॾ कई
चेरे हेॾां त अचो ॿुधो। असांजी पार्वतीअ तपस्या, पार्वतीअ सपनो ॾिठो आहे जंहिंमें उनखे तपस्या जे लाइ प्रेरित कयो वियो आहे। त हू चएसि तो मां त पहिरीं पियो चवां कि नारद जी ॻाल्हियुनि ते असां विश्वास कयूं। त पक थी वई, पार्वती तैयार थी तपस्या जे लाइ। माता पिता खे समझायो, मात पिते बहु विधि समझाई, चली उमा तप हित हर्षाई। पार्वती हर्ष माना प्रसन्नता सां वई। त हिते कंहिंखे हू थी सघे थो कि पतो कोन पइजी वेंदो सभिनीनि खे, एॾो ख़ुशि लॻी पई आहे। त पार्वती चए थी मां इन करे थी मुस्कुरायां, ख़ुशि थी करे वञा, ताकि मुंहिंजे माता पिता खे ईअं न लॻे कि दुखी थी करे जोरीअ वई आहे। हर ॻाल्हि जो को न को उद्देश्य कारण हूंदो आहे जेको सतपुरुष जे द्वारा थींदो आहे। खिले छो, इहो आम माण्हू सोचींदो आहे, ही खिलियो त खिलियो छो ऐं रुनो त रुनो छो। सामान्य माण्हू त भली कयो पाण में हिक ॿिए सां कि तूं रुनीअ सही कई, बढ़िया कई, तूं खिलीअ न इहो बि सही कई। पर अगर कोई संत जा नियम अलॻि थींदा आहिनि। संतनि जा कोई गुज़ारे वञे ऐं संत न रोए त पंहिंजो भाषण, पंहिंजो उपदेश न खणी अचिजो। छो त संत खे जॾहिं दीक्षा ई मिली वेंदी आहे, संत जॾहिं संत ठही वियो त हाणे उहो छाजो दुख, छाजो शोक संसारनि वांगुरु करे। पर तव्हां चवंदा दुख ई कान अथसि, ही मतिलबु कुझु बि कान्हे। ही सिर्फ़ हिकु मिसाल थो ॾियां, अहिड़ा अनेक प्रसंग ईंदा जिते नचणो टुपणो आहे ऐं संत कोन थो नचे टुपे, त इहो न चइजो कि अरे हिनखे त ही घटि आहे, हिनखे ईंदो कोन अथसि कुझु। पार्वती अगर ख़ुशि थी करे तपस्या लाइ वञे थी त अॼु जो माण्हू चवंदो कि ॾाढी ख़ुशि लॻी पई आहे, ॾिठई सेटिंग हूंदी हिनजी ऑलरेडी पहिरें खां ई शिव सां। तव्हां त कुझु बि था सोचे सघो, पर जेको हूंदो आहे जिम्मेदार माण्हू, उनजी हर क्रिया जे पुठियां कुझु ॿियो ई कारण हूंदो आहे जेको तव्हांखे नज़र कोन ईंदो। इहे ॾिसण ई छॾे ॾियो। पार्वती हली हर्षाई, प्रिय परिवार पिता और माता, भय विकल मुख आव न बाता। ॿिए बि सखियूं सहेलियूं अची वयूं पार्वतीअ खे मोकल ॾियण, पर सभु वीचारियूं व्याकुल लॻियूं पयूं आहिनि। ओॾी महिल वेदशिरा नाले हिकिड़ो मुनि आयो। उन सभिनीनि खे समझायो कि रुओ न, चिंता न कयो। उन समाधान सुठो कयो। संत अची करे ई समाधान करे वेंदो आहे। पार्वती महिमा सुनत रहे, प्रबोध ही पाए। हाणे पार्वती हिमालय जे क्षेत्र में अहिड़े स्थान ते वई जिते कोई देवता भी न पहुची सघे। का जगह ॾिसी करे जिते वण भी हुजनि, जल नदी भी हुजे, सुंदर स्थान हुजे, वलकल वस्त्र पाए करे शुरू कई तपस्या। ओम नमः शिवाय। ऐं हृदय में उर्धर उमा प्राण पति चरना, हृदय में पंहिंजे पतिअ जे चरणनि जो ध्यान करे शुरू कई। शुरू हितां कई तपस्या। हृदय में शिव जो सिमरन, पंहिंजे पतिअ जो। हिकु संत चए पियो कि आम स्त्री, सामान्य संसारी स्त्री भी पंहिंजे पतिअ जे चरणनि जो ध्यान करे, इहा ई ॾाढी वॾी तपस्या आहे उन जे लाइ। पंहिंजे पतिअ जो ध्यान त रखंदी आहे, उहा चांहि ॾियणी आहे, पाणी गरम करे ॾियणो आहे, इहो ध्यान त आहे ई तपस्या। इहो बि तपस्या आहे कि पतिअ जो ध्यानु रखणु, पर पतिअ जे चरणनि जो हृदय में सिमरण करणु ॾाढो ॾुखियो आहे। इहा तपस्या आहे न, तॾहिं त तपस्या आहे। पार्वतीअ पंहिंजे पति शिव जे चरणनि जो ध्यानु कयो ऐं तपस्या शुरू कयईं। इनखे पंहिंजी देह विसरी वई शिव जे चरणनि जो ध्यानु करण सां। ॾिसो, घर में इहा अवस्था थियण थोरी ॾुखी आहे।
इन करे हिन घर छॾियो पार्वतीअ ऐं हिमालय सुंदर क्षेत्र, वरी शिव जे चरणनि जो ध्यान, वरी मुख में मंत्र नमः शिवाय जो, त हिन जी देह जी सुध बुध विसरी वई। बिसरी देह तपहि मन लागा। पाण थोड़ी देर धुनी लगाए वठूं, वही महामंत्र ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय। नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय। शिव गंगाधराय, हर हर भोले नमः शिवाय। गंगाधराय शिव गंगाधराय, हर हर भोले नमः शिवाय। गंगाधराय शिव गंगाधराय, हर हर भोले नमः शिवाय। गंगाधराय शिव गंगाधराय, हर हर भोले नमः शिवाय। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय। नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले विश्वेश्वराय शिव विश्वेश्वराय, हर हर भोले नमः शिवाय। 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 ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय। नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय। जटाधराय शिव जटाधराय, हर हर भोले नमः शिवाय। जटाधराय शिव जटाधराय, हर हर भोले नमः
भस्मेश्वराय शिव भस्मेश्वराय, हर हर भोले नमः शिवाय। भस्मेश्वराय शिव भस्मेश्वराय, हर हर भोले नमः शिवाय। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हरे हरे भोले नमः शिवाय। नमः शिवाय। पार्वती यो मंत्र जपण लगी। हो त देह ई भुलिजी वई पंहिंजी, विसरी वियसि मां शरीर बि आहियां। आनंद उनखे अचण लॻो। पोइ वरी उन नियम ईअं ठाहियईं कि जॾहिं उनजी उहा स्मृति वापसि अचे, वरी वापसि पंहिंजी अवस्था में अचे, उनखे अलाए घणा ॾींहं थी वञनि, पोइ हीअ वापसि पंहिंजे हुन में स्वरूप में अचे ॿाहिरि। त पोइ बुख त लॻंदी आहे शरीर खे। पोइ हीअ मूल फल खाईंदी हुई, जेके अंदर हूंदा आहिनि ज़मीन जे, जीअं मूरी, गजर, शलजम, इहे खाई करे वरी तपस्या में वेहे। सम्मत सहस मूल फल खाए। ही असां पाण सां कंपेयर न कजो इन तपस्या खे। ही ऊंचाईअ जी लेवल जूं ॻाल्हियूं आहिनि। 1000 साल थी विया ईअं मूल फल खाईंदे खाईंदे। आख़िर इहा स्थिति आई जो उहे सभु ख़तम थी विया, मूल कंद मूल। त पोइ ही साग खाए 7 वर्ष गवाए। पोइ हीअ साग माना सब्जियूं सम्झो, उहे खाइण लॻी, जेके भाॼियूं हुयूं उन क्षेत्र में। पोइ वरी हलंदी रही, केसि ताईं खाधई 100 साल। वरी वही खाई करे वरी जीअं निंड अचे त विश्राम बि करे, पर वरी तपस्या में वेही रहे। ओम नमः शिवाय। पोइ वरी जॾहिं उहे बि ख़तम थी विया त पाणी, केवल पाणी पी करे रहण लॻे। पोइ वरी वायु, पोइ वरी उपवास, किए कठिन कछ दिन उपवास आहे, पाणी बि न। पोइ वरी स्थिति अहिड़ी आई, गर्मीअ जो समय कुझु हूंदो, वण जा पत्ता जेके हेठि किरंदा हुआ सुकी करे, उहे पत्ता खाइण लॻे। उहे पत्ता कहिड़ा? बेल पत्र। बेल पाती मह परई सुखाई, 3 सहस सम्मत सोई खाई। 3000 साल उन खाधा। पाण सां चयो न, कंपेयर न कजो। तव्हां नथा करे सघो त छा दुनिया जो कोई माण्हू उहो कमु नथो करे सघे छा? हर ॻाल्हि में पंहिंजी न सोचींदा कयो कि ईअं इहो संभव ई कान्हे। छो कान्हे संभव? असांजी औकात केतिरी? हिन धरतीअ जा निम्न त हिकिड़ा प्राणी आहियूं। हेॾो वॾो ब्रह्मांड ई आहे, उनजी अॻियां असां कुझु आहियूं कोन। त इहे पार्वतीअ जी ॻाल्हि पई थी हले। पोइ त उहे सुकल पत्ता बि खाइण छॾे ॾिना, त उनजो हिकु नालो पइजी वियो अपर्णा। पुन परिहरे सुखानेव परना, ओमय नाम तब भयो अपर्णा। एॾो कठिन हिन तप कयो, सॼो शरीर सुकी कंडा थी वियो पार्वतीअ जो। तॾहिं आकाशवाणी थी, देख उमहे तप खीन शरीरा, ब्रह्म विरा भय गगन गंभीरा। राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम।
मनोरथ सुफल तव सुन गिरिराज कुमार। परिहर दुसह कलेश सब अब मिली है त्रिपुरार, अब मिली है त्रिपुरार। आकाशवाणी थी कि पार्वती हाणे तुंहिंजी तपस्या पूरी थी, तो ॾाढो कठिन तप कयो आहे। अस तप काहु न कीन भवानी, अहिड़ो तप अॼु ताईं कंहिं कोन कयो आहे। भय अनेक धीर मुनि ज्ञानी, पर अहिड़ो कठिन तप कंहिं कोन कयो आहे। तुंहिंजो मनोरथ पूर्ण थियो। बोल शंकर भगवान की जय।